नसीराबाद रिपोर्टर आज़म टगड़ रूहानी तलबा जमात पंजाब जो वफ़द ब्रांच शेख मोहल्ला में विजिट करण पहुतो। जमात पंजाब जो वफ़द जुनैद कबीर ताहिरी ऐं दिलावर अली ताहिरी जी अगवाणी में जामे मस्जिद सिद्दीकिया शेख मोहल्ला में विजिट ते पहुतो। रूहानी तलबा जमात व जमात इस्लाह मुस्लिमीन ब्रांच शेख मोहल्ला जे उहदेदारनि पारां शानदार इस्तक़बाल कई। उन मौके ते महफ़िल ज़िक्र जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। नातू ऐं मनक़बतूं पढ़ियूं वयूं। प्रोग्राम जी सदारत मौलाना कारी उबैदुल्लाह पहवर ताहिरी जिन कई। मेहमान ख़ास ख़लीफ़ा साईं सुल्तान अहमद सिहड़ ताहिरी, ख़लीफ़ा साईं मोहम्मद याकूब वाहुजो ताहिरी ऐं जमीयत उलमा ताहिरिया, जमात इस्लाह मुस्लिमीन रूहानी तलबा जमात जे मरकज़ी सूबाई ज़िले ऐं ब्रांचुनि जे उहदेदारनि शिरकत कई। मौलाना हमादुल्लाह बलोच ताहिरी, फ़हीम अख्तर शेख ताहिरी, बदर हुसैन फुलपोटो ताहिरी, आमिर हुसैन पहवर ताहिरी ऐं तौफ़ीक अमन शेख ताहिरी समेत तमाम जमात जे उहदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। आयल ख़ुसूसी मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक पाराया विया ऐं माला हार पाराया विया। जमात इस्लाह मुस्लिमीन ब्रांच नसीराबाद जो सदर डॉक्टर अदनान बशीर शेख ताहिरी आजियाणो पेश कयो ऐं लेक्चर पंजाब खां आयल मेहमान जुनैद कबीर ताहिरीअ कयो। पंजाब खां आयल वफ़द खे रिकॉर्ड चेक करायो वियो। प्रोग्राम जी आख़िर में दुआए ख़ैर घुरी प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो।